एहतसाब अदालत में इतलात खाते में अगूणे सूबाई वज़ीर शर्जिल मेमन ऐं शरीक जवाबदारनि बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत में अगूणो सूबाई वज़ीर शर्जिल मेमन ऐं ॿिया पेश थिया। ॿुधणीअ दौरान रुपोश ॼाणायल अनीता बलोच जी मिल्कियत बाबति बि रिपोर्ट जमा कराई वई। ॿुधणीअ दौरान शर्जिल मेमन जे वकील मौक़फ़ अख़्तियार कयो त केस बाबति दस्तावेज़नि जा इंडेक्स नाहिनि जेकी फ़राहम कया वञनि। हुन चयो त आर्टिकल 10A खेनि शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिए थो। ॿुधणीअ दौरान नेब जे वकील चयो त शर्जिल मेमन इतलात खाते में अरबें रुपयनि जी करप्शन कई ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ वारंट बि जारी थियल आहिनि। अदालत जवाबदारनि जे वकीलनि खे समूरा दस्तावेज़ फ़राहम करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। ॿुधणीअ बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे अगूणे सूबाई वज़ीर शर्जिल मेमन चयो त पानामा ऐं डॉन लीक्स मामले ते नवाज शरीफ जी बदनियती नज़र अचे पई। चलाना चाहते हैं, चाहे पनामा लीक्स हो या डॉन लीक्स हो, हर चीज़ में नवाज शरीफ की बदनीयती आपको ज़रूर नजर आएगी। वज़ीर आज़म मुल्क के बादशाह जियां आंगर जे इशारे ते हलाइण चाहे थो। हुन चयो त वज़ीर आज़म नवाज शरीफ जी सोच कंहिं आमर का घटि न आहे। का चोला पहनते हुए डिक्टेटर की सोच की अक्कासी नवाज शरीफ करते। अगूणे सूबाई वज़ीर चयो त कराची जी सूरत हाल पहिरीं खां बहितर आहे। मेयर खे अख्तियार ॾिना विया आहिनि। शर्जिल मेमन जो चवणु हो त शहर में कुछ मसला आहिनि जेकी आहिस्ते आहिस्ते हल थी वेंदा। कराची जे मेयर के बयानबाज़ीअ बदिरां सिंध सरकार सां ॻाल्हाइणु घुरिजे। लेकिन अब उस इख्तियारात को बेहतर ये कि अगर बयानबाजी से और मुजाहरों से अगर वो बैठ जाएं गवर्नमेंट के साथ और बैठकर अपने काम को बांटने ज़्यादा। हुन चयो त कराचीअ में आइडियल सूरत हाल त न आहे पर कमु थी रहियो आहे। शर्जिल मेमन चयो त पाकिस्तान स्टील मिल जी डील जिंदाल सां कई पई वञे, उन मामले में फ्रंट मैन वरी कंहिं ॿिए खे बणायो पियो वञे। पूरे शारा फैसल को देख लें, बाकी जगहों पर चीफ मिनिस्टर साहब और जाम खान छोरो दोनों मेहनत कर रहे हैं, काम कर रहे हैं। डेफिनेटली मसाइल हैं।